इंतहाई जो आहे सो ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे। तव्हां इन जो अंदाज़ो इन मां लॻायो त MLO जेको जना हॉस्पिटल मां जेको पोस्टमार्टम जी जेकी रिपोर्ट हिननि ॾेखारी आहे त उन मां अंदाज़ो हणो त केॾो बदतरीन तशदुद करे हिनखे मारियो वियो आहे। जेको जागीरदार आहे ऐं सरदारी जेको सिस्टम आहे उन्हनि खे ही प्रोमोट थी करे। असां सम्झूं था त इन्हनि जेके क़त्ल में इन्हनि जो मुलविस आहिनि इन्हनि खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। देखिए ये बहुत बड़ा स्टेप है और बहुत अच्छी भी बात है, लेकिन आप ये बताएं कि हम इंतज़ार करें अपने लोगों के मरने का, जो नाजिम जोखियों ने जिस तरह बहादुरी से अपने लिए रोका, और ये तो आम इन्होंने बनाया हुआ है। पूरे बहरिया पूरे काठोर में जाएं, अरबों की क्या कहते हैं बादशाहत बना के दी हुई है। फिर ये जो जागीरदार अपनी बादशाहत कर रहे हैं उनका क्या, ये तो इन्होंने जिरगे और क्या कहते हैं अपनी वडेरा शाही में लोगों को कमीन से ज़्यादा समझा ही नहीं है। इन्होंने अपने बराबर तो बैठना की दूर की बात, अगर आप उनके लिए सवाल भी उठाएंगे उंगली भी उठाएंगे तो वो आपका ये हाल करेंगे। वो तो ये आपको मैसेज देना चाह रहे हैं। ये जीअं त शहीद नाज़म जोखे हितों जे पखियुनि खे जेके ॿाहिरियां खां जा पखी ईंदा आहिनि हिते सियारे जी मौसमनि में उनजी शिकार या उन्हनि खे बचाइण जे लाइ जेको आहे सो पंहिंजी जान ॾिनी आहे। ऐं हीअ जेको आहे सो जॾहिं मुज़ाहिमत उथी आहे त सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी चिणग उथी आहे। ऐं हर मुल्क जी मीडिया जेका आहे उहा जॾहिं बि इनकलाब ईंदो आहे का तब्दीली ईंदी आहे उन में हिकिड़ो पॉज़िटिव रोल अदा कंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में अली काज़ी साहबु पंहिंजो उहो हक़ अदा कयो आहे ऐं टाइम न्यूज़ जे तरफ़ां जेको हीअ अॼु ऐलान थियो आहे ऐं आउं उमीद थो रखां त इहो सॼी सिंध में हिकिड़ो इनकलाब जी चिणग उथंदी। मां पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ चैनल खे जस ॾींदुमि जंहिं हिकिड़े सोशल वर्कर नाज़िम जोखे खे भेटा पेश करण लाइ कराची प्रेस क्लब आॾो जेको हुनखे भेटा पेश करण लाइ सभिनी सियासी समाजी क़ौमपरस्तनि सहाफ़ियुनि सिविल सोसाइटी खे गॾु करे हुनखे भेटा पेश कई आहे। वीडियो वायरल करण ते सरेआम क़त्ल करे हुनखे शहीद कयो वियो आहे। हुनजी मज़मत था कयूं, असां घुर था कयूं त हुनखे केस जेको दाख़िल आहे उहो केस हलाए हुनखे फाही ॾिनी वञे जो वरी हुनजो वॾेरे जो ख़ानदान वरी हुनजो पोयों को नसुल वरी हुन जे कंहिं सोशल वर्कर कंहिं सहाफ़ी कंहिं क़ौमी वर्कर ॾे नज़र खणी न ॾिसे। ॾिसो नाज़िम जोखियो जहिड़ा नौजवान नाज़िम जोखियो शहीद पाण सिंध जे सरज़मीन जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो असासो आहिनि। हुननि जी नज़रियाती जेका अप्रोच आहे उनजे करे ई सिंध जो फ्यूचर जेको आहे उहो सिक्योर करे सघिजे थो। जेसीं ताईं उहो केस पेंडिंग में आहे, जेसीं ताईं इहो क्रिमिनल केस पेंडिंग में आहे, हुननि जे MPA जे मथां जेको हुनजो मेंबर आहे उनजी मेंबरशिप मुअत्तल कई वञे जेसीं ताईं उहो केस डिसाइड थिए थो। इहा असांजी पुरज़ोर डिमांड आहे। नाज़िम जोखे जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे हिकिड़ो हिमत सां हिकिड़े न सिर्फ़ु हिकिड़े निज़ाम जे ख़िलाफ़ु हुन बग़ावत जो अलम बुलंद कयो आहे ऐं पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो आहे। पर जानवरनि खे बचाइण ऐं ॿियनि जीवत खे बचाइण इहे सॼी काइनात इंसान जे बका जो हिकिड़ो मुख्य उनसर आहे। छो त जेसिताईं सभु जानदार हिकिड़े बैलेंस में कमु नथा कनि ऐं काइनात नथी हले तेसिताईं ख़ुदि इंसाननि जी पंहिंजी बका बि ख़तरे में आहे। तंहिं करे नाज़िम हिकिड़ो तमामु बाशऊर इंसान वारो कमु कयो आहे जंहिं हिन ते आवाज़ु बुलंद कयो आहे ऐं पंहिंजी जेका ज़िमेदारी समाज जी तरफ़ सिविल सोसाइटी तरफ़ां उहा हुन पूरी कई आहे। असां हुनखे न फ़क़ति सलाम था पेश कयूं पर असां ख़ासि तरह सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त उन्हनि जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, उनजे ख़ानदान खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उनजे ख़ानदान जे ऐं उनजे ॿारनि जी तालीम गुज़र सफ़र ऐं सिहत जे बारे में जो का बंदोबस्तु कया वञे। नाज़िम जोखियो जो कंट्रीब्यूशन अॼु जे नौजवान लाइ बि हिकिड़ो खुलियल मैसेज आहे त पंहिंजी जेको पहिरीं जेके मां ॻाल्हि कंदमि नुक़्ते ते त पंहिंजे सोशल मीडिया खे तव्हांखे कीअं पॉज़िटिवली इस्तेमालु करिणो आहे हक़नि लाइ इंसाफ़ लाइ। ऐं ज़रूरी न आहे त मूंखे कंहिं चयो त इन सां छा थियो जान हली वई, ज़रूरी न आहे त असांखे इंसाफ़ हिन महिल मिले, पर हू हिकिड़ी शमा ॿारे विया ऐं शमा सां शमा ॿरंदी। ऐं हीअ वॾेरनि ऐं वॾेरा शाही ऐं ऐवाननि में वेहण वारनि लाइ हिकिड़ो खुलियल जंग जो ऐलान आहे। ॾिसो नाज़िम जोखियो जेको आहे सो हिकु फितरत सां मुहबत कंदड़, पखियुनि सां मुहबत कंदड़, फितरत खे बचाईंदड़ इंसान हो जंहिं ॾाढ ऐं ॾमर सां जेको आहे सो झेड़ियो आहे। सो उनखे जहिड़े नमूने सां बेदर्दी सां तशदुद करे शहीद कयो वियो आहे इहो तमामु सिंध जे माण्हुनि खे ॾुखाए वियो आहे। तमामु घणो हिकिड़ी परेशानी ऐं ॾुख तकलीफ़ पहुती आहे, सिंध जे माण्हुनि जी दिलियूं रंजी वियूं आहिनि। पर मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़े क़िस्म जूं हालतूं हर हंधि आहिनि। हीअ त नाज़िम जोखियो जंहिंजी हिकिड़ी सलाहियतुनि जे करे उनजी जेका जंहिंसां हुन सां जेका कुझु थियो उहो अची वियो अॻियां सभिनी जे, हुन जेका वीडियो वायरल कई। पर खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजूं अहिड़ा केस अॻियां नथा अचनि ऐं उन्हनि जा माइट जेके आहिनि एॾा मज़लूम आहिनि या डिॼी था वञनि या हीसी था वञनि। तव्हां ॾिसो केतिरियूं नियाणियूं जेको आहे सो असांजूं मारियूं वियूं इन्हनि ॾाढनि माण्हुनि जे ज़ोर ते।
ऐं उन्हनि जा क़त्ल ईअं लुड़ी विया। अहिड़े क़िस्म जो असांखे तमामु घणो अफ़सोस थियो आहे। अॼु असां हुनखे ख़राजी तहसीन पेश करण लाइ हिते आया आहियूं ऐं मां चवां थी जेकॾहिं नाज़िम जोखे खे उनजे ख़ानदान खे इंसाफ़ मिलियो त उहो सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ हूंदो। नाज़िम जोखियो सॼी सोसाइटी खे जो ज़मीर बणिजी उथियो आहे ऐं हुन जे क़त्ल सॼी समाज खे, सिंधी समाज खे झंझोड़े छॾियो आहे ऐं हू ललकार बणिजी उथियो आहे। जेके सरदारी निज़ाम जा रखवाला आहिनि, उन्हनि जा गुमाश्ता आहिनि ऐं उन्हनि जा सरपरस्त आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त हू उन्हनि सभिनि लाइ हिकिड़ी वॾी ललकार थी उथियो आहे ऐं हिकिड़ो सुजाॻीअ जो सॾु आहे ऐं जेको यकीनन असांजे समाज खे जेके ग़ुलामी जूं ज़ंजीरूं आहिनि उन्हनि खां निकिरण में, आज़ादु थियण में उहो मददगार थींदो। जेको हिन जो बेमाना क़त्ल आहे इहो सिंध में हिकिड़े इनकलाब जी जेका रस्तो हमवार करे चुको आहे ऐं थिए पियो ऐं उनजो भाउ जेको हीसियल हुयो, ख़ौफ़ज़दा हुयो, असां उनजो ख़ौफ़ ख़तमु कयो आहे, सिंधी क़ौम उनजो ख़ौफ़ ख़तमु कयो आहे त असीं सभु तोसां गॾु आहियूं ऐं असीं सभु तोसां गॾु बीहंदासीं। ऐं अमली तौर ते आउं सम्झां थो हीउ जेको लोॾो आयो आहे इहो हिकिड़े सरदार खे न आहे, इहो सिंध में इन जागीरदाना निज़ाम जे मथां हिकिड़ो लोॾो आहे जेको कई सालनि खां वठी करे, कई ॾहाकनि खां वठी करे असांजे मथां ई क़ाबिज़ आहिनि। पर असांखे इहो बि न विसारणु घुरिजे त इन जे अंदरि वॾे में वॾो कंट्रीब्यूशन उन्हनि सियासी जमायतुनि जो आहे। इन में सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी शामिल न आहे, हर उहा जमायत जेका कंहिं वॾेरे खे, जागीरदार खे सीट ॾिए थी, MNA MP करे थी, ऐं सम्झां थो उहो बि क़ातिल आहे हिन नौजवान जोखे जो। ऐं इंशाअल्लाह ताला गॾियल तौर ते जदोजहद अॻियां वधाईंदासीं। टाइम न्यूज़ वारनि जी तमामु घणी महिरबानी आहे जो हुननि सुठो प्रोग्राम कयो आहे, पहिरें ॾींहं खां वठी करे ज़बरदस्त कवरेज कई आहे ऐं अॼु बि मां टाइम न्यूज़ वारनि खे जस ॾियां थो। सिंध जा माण्हू ऐं बाशवर माण्हू जेके मुतहद आहिनि, जेके सम्झनि था त इहो सरदारी निज़ाम हाणे फ़ाइल आहे, हाणे इहो असांखे न खपे। सभु माण्हू उथंदा ऐं इहो सरदार जेको हुन सां नाइंसाफ़ी थी आहे, ज़ुल्म थियो आहे, हू बचणे वारो माण्हू ऐं उन खे ईअं कयो वियो आहे त सिंधी माण्हुनि खे ईअं छा, सिंधी माण्हुनि खे ईअं जेको सो कुठो वेंदो पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथियारींदी या छा कनि त सरदार उन्हनि खे मारे छॾींदा, उन्हनि खे बेवा करे औरतुनि खे बेवा करे छॾीनि, बचनि खे यतीम करे छॾीनि ऐं त इहो जेको आहे सो उन्हनि खे फवंदो कोन। ऐं जेको बि जेको आईंदा थींदो त सिंधी माण्हू उन जे ख़िलाफ़ु उथी बीहंदा, अहिड़ो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी करणु कोन ॾींदा। हीउ वाक़ियो पहिरियों वाक़ियो न आहे मलीर जो, अहिड़े सरदारनि ख़बर न आहे केतिरा वाक़िया करे चुका आहिनि। इतफ़ाक़ त हीउ वाक़ियो जेको ज़ाहिर थियो निज़ाम शहीद जे सूरत में, त असीं इन्हनि जेके माण्हू जेके जोखिया बिरेद जा माण्हू उन्हनि खे असीं गुज़ारिश कयूं था त बाबा पाण खे इन्हनि जी वॾेरनि जे ऐं सरदारे जे निज़ाम खां पाण खे आज़ादु कनि ऐं पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी हासिलु कनि। नाज़िम जोखे जी इहा मतिलबु जेका शहादत आहे असां सभिनी लाइ, ख़ासि करे सिंध वासियुनि लाइ हिकु उत्साह जो पैगाम आहे कि हाणे इन बदबूदार निज़ाम मां जेको वॾेरे शाही वारो उन मां जिंद आज़ादु करण लाइ हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे, इन रस्ते खे छॾणु जेको आहे न सो मुश्किल सूरत हाल पैदा कंदो। असां सभिनी जो, पूरी सिंध जो इहो पूरो पको वाइदो करण जो वक़्तु अची वियो आहे त असीं जेके हिन निज़ाम मां इन रस्ते खे अपनायूं ऐं इन जी शहादत खे ॿोड़ियूं न। हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन ज़ाहिर आहे हिकिड़ो इम्पिटस, हिकिड़ो तहरिक ॾिनो आहे, हिकिड़ी सरगर्मी ॾिनी आहे ऐं हिकिड़ी चिणक आहे। हीअ चिणक थोरी ॾुखी थी लॻे हिन दफ़े ऐं उनजो शायदि हिकु सबबु हीअ हुजे त सोशल मीडिया आहे, उनजो शायदि हिकु सबबु इहो हुजे त कराची आहे, उनजो शायदि हिकु सबबु हीअ हुजे त माण्हू पाण उनजा धणी बीह रहिया आहिनि। न त असां ॿियनि खे बीहारींदा आहियूं, अदा बीहो भला न, तव्हां बीहो त असां तव्हां सां गॾु हुजूं। हींअर पाण बीठा आहियूं, जिन दोस्तनि हिते गॾु कयो आहे, मां कल्ह खां वठी ॾिसां थो अव्हां खे, पंहिंजी अख़बार खे, टाइम TV खे शाबस हुजे, थोरा थोरा करे गॾु थींदा, घणे मां केच थींदा। साईं, ज़िंदगी गुज़ारण जा ॿई तरीक़ा आहिनि, हिकिड़ो हुसैनियत जो तरीक़ो आहे, ॿियो यज़ीदियत जो। नाज़िम पंहिंजो सिर कटाए करे हुसैनियत जे रस्ते जी जेको आहे चूंड कई आहे ऐं तमामु वॾी क़ुर्बानी आहे जेका हुन पंहिंजी धरती, पंहिंजे इलाइक़े ऐं पंहिंजे जेको आहे क़ौम जे लाइ ॾिनी आहे। ऐं मां सलाम थो पेश कयां नाज़िम जोखे खे ऐं उन सां गॾोगॾु तव्हां मीडिया जे दोस्तनि खे बि मां सलाम थो पेश कयां जिन हिननि मज़लूमनि जो आवाज़ु बणिया आहिनि ऐं वक़्त जे यज़ीदनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु जेको आहे मज़लूमनि सां गॾु मीडिया बीठी आहे। नाज़िम जोखे जो ही जेको क़ुर्बानी ॾिनी असांजे ज़ालिम समाज जे ख़िलाफ़ु, हिकु असांजे जेके नई शौर खे कुझु उजागर करण लाइ वॾी क़ुर्बानी आहे। इन जी जेका क़ुर्बानी कॾहिं बि ज़िंदगी में राइगा न वेंदी। सिंध जी फितरी सूंहं जो
ऐं सिंध जे वजूद जे तहफ़ुज़ जो वेझे माज़ीअ जो ही शहीद आहे नाज़िम, जंहिं फितरत सां मोहबत जो इज़हार कंदे ऐं साहु ॾिनो ऐं जंहिं दहशत ऐं वहशत सां हुनखे क़त्ल कयो वियो, इहा फितरत जी हुन ते बाझ हुई जो सिंध जो शऊर मैदान ते निकिरी पियो ऐं कातिल कानून जे कटहरे में आया, न त सिंध में रोज़ वॾेर की दहशत गर्दी जे ज़रिए मासूम ऐं मज़लूम मारिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो को दाद फ़रियाद न थींदो आहे। अॼु कराची प्रेस क्लब ते हिन गेट ते तव्हां टाइम टीवी जे साथियुनि सॼे सथ खे आउं ख़राज थो पेश कयां त जंहिं नमूने सां तव्हां हुनखे ट्रिब्यूट पेश कयो आहे, हिते ॾिया ॿारे ऐं सिंध जे सॼी क़ौमी ऐं साञावनि दोस्तनि खे, सॼे कानूनदाननि खे इहो सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियो अथव त सिंध जा माण्हू कख पन सां, पखियुनि सां, फितरत जे सूंहं जा आशिक़ आहिनि ऐं फितरत जी सूंहं बचाईंदे शहादत माणे।